पाकिस्तान तहरीक इंसाफ जो अगवान शहबाज गिल इदारनि खिलाफ बग़ावत वारे केस में एम्बुलेंस में मास्क पहिरियल अदालत पहुतो, जिते संदसि तबियत ख़राब थी वई। अदालत शहबाज गिल ते फ़र्द जुर्म लागू करण जी कार्रवाई 20 जनवरी ताईं मुलतवी कंदे समूरनि जवाबदारनि खे ईंदड़ ॿुधणी ते हाज़िरी यकीनी बणाइण जी हिदायत कई। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इस्लामाबाद के जज ताहिर अब्बास सप्रा इदारनि खिलाफ बग़ावत के उभारींदड़ केस जी ॿुधणी कई। जवाबदार अमाद यूसुफ जे वकील चयो त संदसि मोकिल खे मलेरिया थी वियो आहे, उन करे हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त मंज़ूर कई वञे। जवाबदार अमाद यूसुफ जी मेडिकल रिपोर्ट अदालत में पेश कई वई। जज रिमार्क्स ॾींदे चयो त लॻे थो त क़तार लॻी वई आहे। शहबाज गिल एम्बुलेंस ज़रिए लाहौर खां आयो ऐं अमाद यूसुफ कराची खां नाहे आयो। शहबाज गिल जे वकील चयो त शहबाज गिल अदालत ॿाहिरां एम्बुलेंस में आहे, जंहिं ते जज रिमार्क्स ॾिना त मामिलो अल्तवा में आहे। लॻे थो त वक़्त खे दॿायो पियो वञे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इस्लामाबाद जवाबदार अमाद यूसुफ जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया, जॾहिं त शहबाज गिल ते हिकु भेरो ॿीहर फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत शहबाज गिल ते फ़र्द जुर्म लागू करण जी कार्रवाई 20 जनवरी ताईं मुलतवी कंदे समूरनि जवाबदारनि खे ईंदड़ ॿुधणी ते हाज़िरी यकीनी बणाइण जी हिदायत कई।